चो सभई अल्लाह जे कुरान में रहमत ही रहमत आहे। चो अल्लाह जे कुरान में अल्लाह जी मेहरबानी सां हज़रत सही मौलाना इरफान अहमद साहब दीनी दारू मदरसो कुरान पाक जी तालीम लाइ इंतजाम पंहिंजे बच्चन खे बि कुरान जी तालीम ॾियारियो, पढ़ायो बच्चन खे कुरान, कुरान जी नौकरी कंदा न रब तव्हांजे घर जा ठिकर बि सोना करे छॾींदो। अल्लाह जे कुरान में कस कोन्हे वका, चो अल्लाह जे कुरान में नफ़ो ई नफ़ो आहे, चो अल्लाह जे कुरान में बरकत ई बरकत आहे। भला ईअं सिंधी सम्झो कुरान वारनि कॾहिं बुख हड़ताल कई आहे? अञा क्लार्कनि जी ॿुधी हूंदव, कंहिं पुलिस वारनि जी ॿुधी हूंदव, हर जो ॿुधी हूंदव, मुलनि जी कॾहिं बुख हड़ताल न ॿुधी हूंदव। अञा ईअं ॿुधो हूंदव त मुला घणो खाधो फाटी वियो आहे न, इहा ॻाल्हि ॿुधी हूंदव न। छो त असांजा खोड़ मुला बि घणो खाईंदा अथव। हिकिड़ा वरी खाईंदा अथव हलवो, हिकिड़े मुला हलवो खाधो निड़ी ताईं भरिजी वियो, उथी बि न सघे पियो। वठी आया डॉक्टर खे, वन खे त ॾिस, हुन नब्ज़ ॾिसी सम्झी वियो त हिन हलवो खाधो आहे। चए फकी खणी अचो तिन खे खारायूं। मुला तारा पटे करे चए पोइ फकी जी जा हुजे त हलवे जो लंबु न हण। असां वारा खोट में किथे विया हाले। अल्लाह अजीब अजीब क़ुरान जे करे खाराईंदो आहे। पढ़ायो पंहिंजे बच्चन खे क़ुरान जो सबक, दुनिया में भी कम अचे व क़ब्र में भी त आख़िरत में भी कम अचे। अवा क़ुरान वारो सबक अहिड़ो अथव, दुनिया में भी कम ईंदव, क़ब्र में भी आख़िरत में भी। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, साईं जन फरमान था क़यामत जो ॾींहुं थींदो, सभु माण्हू जहन्नम मां सज़ा पूरी करे जन्नत में हलिया वेंदा। हिकु माण्हू आहे जेको विच जहन्नम में पियो आहे। रब फरमाए सुभाणे तूं छो रहिजी वहीं? साईं सज़ा पूरी न थी आहे। रब फरमाए थो अकेलो विच जहन्नम में सड़ी, मूंखे तो ते रहम थो अचे। हाणे हीअं कर, तूं सोचे सोचे मां रब जे आॾो हिकिड़ो अहिड़ो सुवाल कर, मां तुंहिंजो क़बूल कयां, पर वाइदो कर मूंखां ॿियो सुवाल तूं न कंदी। चए साईं बसि हिकु सुवाल ई काफ़ी आहे, कर मूंखे विच जहन्नम मों कढी जहन्नम जे किनारे ते त विहार, विच खां त निकिरी वञा। हिते चौधारी दी बाहि साड़ी पोइ बि होॾे हिकु पासे ते साड़ींदी। रब फरमाए थो मलाइको कढोसि विच जहन्नम मां, जहन्नम जे किनारे ते विहारियोसि। मां सुवाल क़बूल कयो थोमांसि, विहारियोसि, मुंहुं जहन्नम ॾे अथसि। वरी रोई पियो, छो रोए थो? अलाह साईं ॿियो सुवाल कयां तूं इहो बि क़बूल कर। हे हाणे चई त ॿियो न कंदुमि, वरी ॿिए ते अची वई। चई साईं हाणे मुंहिंजो दिमाग़ कमु करे थो। छा थो करई? साईं अॻे चौधारी जो साड़े पियो न, दिमाग़ कम ई न थिए करे पियो। हाणे हिकु पासे दिमाग़ कमु करे थो। छा थो कमु करई? चए थो मूंखे क़ुरान जो सबक़ यादि आयो आहे। छा चई? क़ुरान जो सबक़ यादि। बाना ॿुधा कहिड़ो यादि आयो थी? चए थो मालिक तो क़ुरान पाक में ईअं बि बयान कयो आहे त क़ुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ओ मुंहिंजा अल्लाह तो क़ुरान में इहे चयो आहे त मुंहिंजी रहमत में नाउमीद न थियो। रब गफ़ूर बि तुंहिंजो नालो आहे त रहीम बि तुंहिंजो नालो आहे। तोखे सुवाल न कयां त कंहिंखे सुवाल कयां? कर ॿियो सुवाल कहिड़ो थी? अलाह साईं जहन्नम जे किनारे ते वेठो आहियां, मुंहुं जहन्नम ॾे आहे, इते ई वेठो हुजां, छड़ो मुंहिंजो मुंहुं फिरे जन्नत जे कर। रब फरमाए थो मलाइको बानो मूंखे गफ़ूर बि सड़े थो, रहीम बि सड़े थो। भला मां सुवाल पूरा न कयां त ॿियो केरु अथसि? इते ई वेठो हुजे, मुंहुं फेरे जन्नत ॾे कयोसि, मुंहुं जन्नत ॾे थी वियुसि। वरी रोई पियो, छो थो रोई? अलाह साईं टियों सुवाल कयां तूं इहो बि क़बूल कर। हे हाणे चई त ॿियो न कंदुमि, उहो बि क़बूल कयो। वरी टे ते अची वई। साईं छो न मां सुवाल कयां? मूंखे क़ुरान जो सबक़ यादि आयो आहे। बाना ॿुधा कहिड़ो यादि आयो थी? चए तो मालिक तो कुरान में ईअं बि चयो आहे त क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी
يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. अध सुभान अल्लाह चौथा अध अल्लाह गफूर भी तू आ तो रहीम भी तू आ. कर 3 साल कहिड़ो थी अला सी जन्म जे किनारे ते वेठो आ मुंह जन्नत ॾिया 3 साल ई हुआ त मूंखे हितों खणाए करे जन्नत जे ॿाहिरे पासे ॾो विहा पोइ बि हितों त हिकिड़ी अॻिते हलां रब फरमाए थो मलाइको बानो मूंखे गफूर बि सॾे थो रहीम बि सॾे थो. भला मां साल पूरा न कयां त ॿियो केरु अथसि. खणो हिनखे जन्नत जे ॿाहिरे पासे ॾो विहारियोसि. वेठो आहे दरवाज़ो बंदि पियो आहे. वरी रोई पियो छो थो रोई अला असीं चोथों सुवाल कयां थो इहो बि क़बूल कर. भला डर ॾींदे डर कंदे ई न. चए सई मां कीअं डर कयां मूंखे क़ुरान जो सबक़ यादि आयो आहे. बाना ॿुधां कहिड़ो यादि आयो थी. चए थो मालिक तो क़ुरान में ईअं बि चयो आहे त नब्बे इबादी अन्नी अनल गफूर रहीम. ओ मुंहिंजा अल्लाह गफूर भी तुंहिंजो नालो त रहीम भी तुंहिंजो नालो. कर चोथों साल कहिड़ो थी अला असीं जन्नत जे ॿाहिरां वेठो आ दरवाज़ो बंदि पियो आहे. इहो दरवाज़ो खोलाए मूंखे अंदरे पासे ॾो विहार. मलाइको बानो मूंखे गफूर भी सॾे थो रहीम भी सॾे थो. भला मां साल पूरा न कयां त ॿियो केरु अथसि. खोलियोसि दरवाज़ो अंदरे पासे ॾो विहारियोसि. हाणे वट ते वेठो आहे. वरी रोई पियो छो थो रोई अला असीं 5 सुवाल कयां थो इहो बि क़बूल कर. भला ब्रेक हणंदे हणंदे ई न. चए साईं छो न सुवाल कयां मूंखे क़ुरान जो सबक़ यादि आयो आहे. बाना ॿुधां कहिड़ो यादि आयो थी. चए थो मालिक तो क़ुरान में ईअं बि चयो आहे त अफला यतूबून इलल्लाहि व यस्तगफिरूनहु वल्लाहु गफूरुर रहीम. ओ मुंहिंजा अल्लाह गफूर भी तुंहिंजो नालो रहीम भी तुंहिंजो नालो. कर 5 साल कहिड़ो थी अला असीं जन्नत जे वट ते वेठो आं मूंखे खणाए करे विच जन्नत में विहार. रफ़मातो मलाइको मूंखे गफूर भी सॾे थो रहीम भी सॾे थो. विहारियोसि विच जन्नत में. हाणे विच जहन्नम मां निकितो आहे विच जन्नत में पहुतो आहे. कंहिंजी महिरबानी आहे. हथ खड़ो करे चओ कंहिंजी महिरबानी आहे. वरी रोई पियो अञा रोए तो सी. बस हाणे आख़िरी 6 सुवाल आहे. वाइदो आहे मां 7 सुवाल न कंदुमि. छो भला एॾी उमेद आई थी. चए थो साईं छो न उमेद रखां मूंखे क़ुरान जो सबक़ यादि आयो आहे. बाना ॿुधां कहिड़ो यादि आयो थी. चए थो मालिक तो क़ुरान में ईअं बि चयो आहे त वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुवा खैरन व अअज़म अजरा वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम. ओ मुंहिंजा अल्लाह गफूर भी तुंहिंजो नालो रहीम भी तुंहिंजो नालो. कर 6 साल कहिड़ो थी अला असीं विच जन्नत में वेठो आं मूंखे हिकिड़े नंढड़े तंबू जे हणण जी जाइ ॾे त तंबू नंढड़ो हणी करे वेहां. नबी साईं जन फरमाइनि था नंढड़े तंबू जी जाइ रब ॾेसि थो. पर साईं जन फरमाइनि था इहा दुनिया जी बादशाही ॾिसो था इहा नंढड़ी आहे. जन्नत में नंढड़ी तंबू जी जाइ रब इन खां बि वॾी करे ॾेसि थो. रखो अल्लाह असां में उमेद आहे. रब जी रहमत में ना उमेद न थियो.